मिल्लते हजरत खलील खाक पहाए सुहासन से हर वली। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि की ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तो मुँह वट मीरो मैं धरो अद्यो अज ईदो सोढो अची सुहाग जा ताल वॾा दीदो बदियो बख्शीदो काबिल धड़ी काट जो। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, मां तव्हां प्यारी जमात अहले सुन्नत झांगारा वारन जो ऐं आस पास वारन जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां सरकारी मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न ईद मिलादुन नबी में मांखे घुराए इज्जत बख्शव। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे ॿिन्ही जहाननि में महबूब जे सदके सुरखरू फरमाईंदो। असांजा जो हिन जलसे जा सदर साहिबान भी रसूलुल्लाह जा बचड़ा आहिनि, ॾाढी ख़ुशी आहे। सदर महफ़िल सैयद अब्दुल हकीम शाह साहिब जीलानी, शहनशाह बगदाद जो बचड़ो हसनी हुसैनी सैयद ऐं सदर महफ़िल हजरत क़िबला साईं सैयद मीर शहनशाह बुखारी ऐं सभु सैयद सगोरा असांजे अखियुनि जा ठार आहिनि। असांखे मुर्शिदनि करीमनि जी तरीक़त में इहो सबक़ मिलियल आहे त सैयद सगोरा जेके महबूब जा बचड़ा आहिनि, चाहे उहे सुन्नी हुजनि या शिया हुजनि या वहाबी हुजनि या अहल हदीस हुजनि, कहिड़े बि तरीक़े सां वास्तो रखंदड़ हुजनि, तव्हांजे साम्हूं अचनि त पेरे पवनि, भाकुर पायोनि, हथ चुमोनि, निंड ते बोसारियोनि, पंहिंजे लाइ दुआऊं घुरायोनि, छो त इहे महबूब जा बचड़ा आहिनि। मदीने वारो ॼाणे मदीने वारे जा बचड़ा ॼाणनि, पाण अदब खां न वेंदासीं। असांखे एतिरे क़दुरु बि मालिकनि करीमनि जो हुकुम हुजे ख़बर पवेव त हीअ सैयदनि सगोरनि जी हवेली आहे त ओॾे मुंहुं करे बि न ॾिसंदा कयो। हिकिड़े दफ़े असांजा मुर्शिद करीम जीप में चढ़िया पिया अचनि, ड्राइविंग करे पियो सदन जो साहिबजादो लाडलो सखी नाले मिठो साईं रहमतुल्लाह त तपेदार खे हिकिड़े सैयद मिस्कीन हो ढल ॾियण में ताख़ीर थी वियसि। तपेदार सैयद सगोरे जी गाउन उतां वरती, कोठवार भी सारोस तो तपेदार अग में अचे पियो। सैयद सगोरो पोयो इलाज कंदो पियो अचे, मीठो कंदो पियो अचे, सड़े मुंहिंजे बचड़नि जो खीर आहे, ख़ातून जन्नत जा बचड़ा आहियूं, असांजे मुंहं तां खीर न लाहे, मां मिनटुनि ॾियारनि में तोखे ढल ॾेई वेंदुसि। हे भी रोड ते तपेदार चढ़ियो त परियो साईं बादशाहनि जी जीप पई अचे त सैयद सगोरो
हिनखे एलाज़ कंदो पियो वञे। ऐं सैयद सगोरे जी पाण खे वरी कशफ ज़रिए एॾी त ॼाण हस अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनी जीअं को लुत्तनी इल्म चइजे। घोटकीअ खां परते सादकाबाद सैयद मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैह वेगन भरे आयो। होॾो मुरीद वठी ईंदो हो, ॿिया नवां माण्हू बि ईंदा, दरगाह जो शौक़ु हूंदो हो। 17-18 माण्हू वेंदा वेगन में, उहे वेठा अचे साईं सां त सभिनी खां पुछंदा पिया वञनि, अबा तूं केरु आहे, अबा तूं केरु आहे। हिकिड़े माण्हूअ खां साईं पुछियो, अबा तूं केरु आहे? चइसि मां शेख आहियां। चई त न, तूं सैयद आहे। वरी पुछंदा आया हाल अहवाल, छा साहब तव्हां बि ख़ुशि आहियो? कोट सबसल वारो। वरी साईं बादशाह दुनिया खां पुछियो, अबा तूं केरु आहीं? चइसि मां शेख आहियां। हाणे उहो ड्राइवर हो बेकार। चई न, तूं सैयद आहे साईं, तूं सैयद आहे। जेॾी महिल कचहरी बर्खास्त थी त सैयद मोहम्मद याकूब शाह उन्हीअ जेको शेख हो उन्हीअ खे हथ खां वठी चई त ॻाल्हि ॿुध, पंहिंजे ज़िंदगीअ जो माज़ी ॾिस, हाल बि ॾिस। असांजे साईं तुंहिंजे लाइ सैयद फरमायो आहे, इहा ॻाल्हि सची हूंदी, कूड़ी न हूंदी। त उन सैयद मोहम्मद याकूब शाह खे चई त यार हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी, जो मां जेॾी महिल ॼाओ हुयुमि त मुंहिंजी अम्मा फौत थी वई। पोइ असांजे पाड़े में हिकिड़ो सैयद जो घर हो, पोइ उन बीबीअ सां चवराए मोकिलियो त इन नंढड़े खे माॾे मोकिलींदा, कयो त इन खे थञ मां पीआरींदसि। न न, तव्हांखे ख़ुदा ज़बान का सुभान अल्लाह जे लाइ थोरी ई ॾिनी आहे, तव्हांखे गिला करण ग़ीबत करण जे लाइ ॾिनी अथई, माण्हुनि जी पचर करण जे लाइ ॾिनी अथई। ॿाहिरि त एॾी मग़ज़ में ताक़त थी जो माण्हू था चवनि त बस कर, त बि बस नथो करे। मां चवंदो आहियां उस्ताद गुलाम अब्बास खे, साईं मूंखे झंगारे न घुराईंदो कर। पोइ मूंखे साईं मोने बीबी साहब खीर पियारियो, जेको इहे चवनि त सैयद जी ख़ुशबू साईं बादशाह खे तॾहिं पई अचे न। एॾी नज़र इत्तक़ू फरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। हाणे सैयद बि अचे रोड ते चढ़ियो त साईं बादशाह नाले मिठे खे फरमायो, नाले मिठा जीप खे छॾ। साईं जीप जॻराई, सॾु कयूं साईं ॾे आ, छा ॻाल्हि आहे? चई साईं मशहूरनि वारा हे तपेदार खे मटे ॼाण मूंखे ढल में गुज़री विया, ॾिसो ॾाढो पिण सां तंग कयो अथई, हाणे मुंहिंजी ढगी कयूं थो वञे, मां एलाज़ कंदो थो अचांसि, मूंखे नथो ॾिए पियो, महिरबानी करे तूं चवेसि त मूंखे ढगी ॾिए, मां 2 ॾींहंनि में ढल ॾींदो। त असांजे मुर्शिद करीम सखी सरदार मशहूरनि वारे साईं तपेदार खे फरमायो त अबा हिन सैयद सगोरे ॾे ढल तुंहिंजी घणी आहे? चइसि 200 रुपया। उन वक़्त में 200 रुपया वॾा, अॼु 200 ते त टमाटा किलो पिया मिलनि। तो भी ये चूंडे था खड़ो कभी भी मिलने दारे नहीं हमारा। सुभान अल्लाह। साया 200 रुपए जा कड़ी तपेदार खे ॾिना त मां शाह साहब जी ढल मां थो ॾियां, मिसकीना सैयद खे ढगी मोटाए ॾे।
कपेदार वरी वे कम जो जो रसो हो न वो साईं बादशाह के दी साईं माखे ढल ॾिनी भी तो वा मां रसो भी तो के तो जा पो तू शाह साहब के दे त साईं बादशाह ने कपेदार के फरमायो त एही जसालत तव्हां जहिड़ा माण्हू कंदा आहिनि असां को ईअं न थी सघंदो हिन रसे खे अंदर हवेलीअ ते पाकनि जा हथ लॻल आहिनि तूं पाण ॾे शाह साहब खे असां इन रसे खे न वठंदासीं हाणे मूंखे ॿुधा त इन जान जे लाइ तूं छा थो चवे हिकिड़ी जगह ते साईं जन जो जलसो हो जेॾी महिल तकरीर करे साईं फारग थिया त आलीशान अमरो अंदर सजायो हो मुरीदनि साईं जन भेट ते वेहण सां वरी उथी बीठा पाण उन फ़कीर खे फरमाए त मारो को ॿाहिरि ॾिसो को सैयद हेठि सुम्हियो पियो अथव वठी अचो सेॾे साईं जेके माण्हू सुम्हिया पिया हा अबा उथी अबा तुंहिंजो नालो छा आहे चई अबा मुंहिंजो फलाणो नालो आहे अबा तूं ज़ात जो केरु आहे चई मां जागीराणी आहियां अबा तुंहिंजो नालो छा आहे तूं केरु आहे नेठि उते मुंहिंजी आहियां साईं जेके भी माण्हू सुतल हुआ सभु जाॻायासीं पुछियासीं हिते को सैयद कोन्हे मालिक पाण फरमायो त न जे हिते नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत क़िबला साईं सैयद अब्दुल हकीम शाह साहब जीलानी के पंहिंजे सदस ॾाॾे जे मीलाद शरीफ़ जे अचण ते असां दिलि जे गहराइनि सां ख़ुशआमदीद सुभान अल्लाह नारे तकबीर अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार बंदस्तगी जिंदाबाद जिंदाबाद रास्ते को ऊपर छोड़ ऊपर से लग रहा सीधी थोड़ा छोटा तो वो जेको साहिब दावत हो उन पंहिंजा माण्हू लाथा तो उन ओठ के ॿाहिरों लीमन जो बाग हो लीमन जा नंढड़ा नंढड़ा वण थींदा आहिनि हे सैयद सगोरो जो साईं जे तकरीर मां उथियो चई हाणे बाक़ी 2 कलाक 3 कलाक हाणे अमेरिका के पासड़ो वठी सुम्ही थो पवां पोइ सुबुह थींदो त उथी वेंदुसि पोइ शाह साहब उन लीमे जे वण जे हेठि पियो त साईं खे निंड वठी वई वेठे हिकिड़े फ़कीर वञी मथां बीठुसि हथ खां वठी लोॾियईंसि अबा तूं केरु आहीं नालो छा थी चई अबा मां सैयद आहियां नालो छा थी चई ही नालो आहे चई उथी त मथे चई छो अबा चई असांजा साईं था तोखे यादि कनि सैयद खे वठी आया जेॾी महिल जो अंदरि कमरे में शाह साहब पहुतो सादड़ी तबियत जो मेल
दासा जे मुर्शिद करीम सखी सरदार मशहूर नवारे साईं सैयद बादशाह के फरमायो साईं केडी त असांखे तकलीफ़ ॾिनी थी तूं ने गाॾी हलियो ने साईं मां आयो तव्हांजो नालो ॿुधी पोइ साईं जेॾी महिल वाइस बंदि थियो त मां सुनियुसि मां चवां बाक़ी 2 कलाक वेंदा गुज़री पोइ हलियो वेंदुसि पाण फरमाइश त हाणे जेको कुझु थियो उहो छुटो हाणे हिकिड़े आराम कर हिन मुंहिंजे बिस्तरे शाह साहब चवे त साईं हाणे हे मुरीदनि तुंहिंजे खां सतायो आहे हे मूंखे त तूं बिस्तरो पंहिंजो सुम्हण जेका ॾिए थो पर पोइ हे मूंखे ज़िंदा न छॾींदा मुरीदनि अर्ज़ु कयो त साईं असां शाह साहब खे ॿियो कमरो ॾियूं था बिस्तरो भलो ॾियूं था जीअं साईं चवंदो तीअं ख़िदमत बि कंदासीं पर फरमायो त न उन पंहिंजे बिस्तरे ते सैयद सगोरे खे सुम्हारियऊं मानियूं सभु कुझु ख़िदमत करे पोइ असांजा मुर्शिद करीम पासे वारे कमरे में उते पंहिंजो बिस्तरो ठाराए पोइ उते वञी आराम कयो असां अहिड़े जौन जा मुरीद आहियूं छा तव्हां ॻाल्हायो था माशाअल्लाह तव्हांजो सैयद सगोरनि पंहिंजे नाले जे मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे जी सदारत फरमाई वॾा छा असां ख़ुशि नसीब ऐं वॾो अवाम अॼु झांगारा जे शहर में पहुतो आहे महबूब जे जुलूस में तमामु ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त हाणे मां तव्हांखे हिकु रवायत थो ॿुधायां जेको अज़ीम मुहद्दिस आहे ऐं रुगो मुहद्दिस न पर सही बुखारीअ जो शारिह बि आहे जंहिं इरशादुस्सारी शरह सही बुखारी लिखियो आहे ऐं मोतबर ऐं मज़बूत रावी आहे हजरत अल्लामा अहमद बिन मोहम्मद कस्तलानी जेको इल्म रखंदड़ हूंदो त हिन जौन जे नाले खणण सां आशिकनि जा वार खांडार बाहिनि तव्हांजा न खांडार बाहिनि तव्हांजी इहा हस्ती ॼातल सुञातल न आहे मवाहिबुल गनी सीरत जो किताब दस उन्हीअ जे मथां शरह लिखियो आहे अल्लामा अब्दुल बाकी सरकारी वरी इन्हीअ सरकारीअ जे मथां 8 जुल्दनि में शरह लिखियल आहे नसीबुर रियाज़ अल्लामा शफा शहाबुद्दीन खफाजी ये हर कुतुब खाने में क्या है वो यो अल्लामा अहमद कस्तलानी तो लिखे दफरहमल्लाह इमल अन इत्तखद लयाली शहर मौलिद हिल मुबारक अहया चवे तो अल्लाह तबारक व तआला उन्हनि माननि ते रहम फरमाए जंहिं मीलाद जे बाबरकत महीने जे रातनि खे ईदूं पढ़ायो हिकु ईद न अयादन ईदूं अल्लाह ताला उन्हनि माननि जे मथां रहम फरमाए जन मीलाद जे बाबरकत महीने जे रातनि खे ईदूं पढ़ायूं
एक ईद न कई ईदूं मल्हाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि पंहिंजनि प्यारनि पालनि जा लफ़्ज़ क़बूल फरमाईंदो आहे। इन्हनि जे चवण ते असां जहिड़नि गुनाहगारनि जे मथां बेशक असांजो यकीन आहे त अल्लाह ताला रहम फरमाए थो। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो कंदुसि ऐं तव्हांखे मीलाद जूं मिठड़े ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि ऐं उन्हीअ खां बाद में को ज़ोर जी नमाज़ थींदी, पोइ जेको अॻिते शेड्यूल हूंदो उस्ताद गुलाम अब्बास बारी जो तव्हांखे ॿुधाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो त वतक़ल्लुबक फिस्साजिदीन। ऐं असांजा मुर्शिद करीम सखी सरदार मशहूर वारा साईं जॾहिं बि कलंदर साईं को सेवण को हीअं वञनि या हीअं अचनि, अॻ में ड्यूटी भरे पोइ वापसि वेंदा। ऐं वरी अजीब ग़रीब ॻाल्हियूं आहिनि। कलंदर साईं ऐं असांजे मुर्शिद करीम जी पाण में मथो मथे ते दोस्ती। हाणे उन्हीअ जो रुगो हिकिड़ो मिसाल ॿुधो। असांजे साईं जो साहिबजादो सखी नाले मिठो साईं नई जीप वरितई, कराचीअ खां काई रुपयो अचे। जेॾी महिल सेवन खां गुज़रियो त दुआ त घुरियई, चई वरी साईं माफ़ कजांइ, ॿिए दफ़े अचण जो त अंदरि अचिबो। नौजवान हो, गाॾीअ जो शौक़ु हो, बस थोड़ो अॻिते हलियो त गाॾी पॉपुलिंग करण लॻसि। तव्हांजो हिकिड़ी ठॻीअ में वञी हयई, उन्हीअ ठॻीअ मां बि कढियई, अचे पहुतो दरगाह शरीफ़ ते त असांजा साईं मुर्शिद करीम बाप साथीअ खां बीठा हा। नाले मिठे जी जो नज़र पई साईं बादशाह ते, अचे अॾो झॻई जीप लहा साईं सां मिला। जेॾी महिल जो साईं सां मिलण वारी कयई त साईं बादशाह ने फरमायुसि त नाले मिठा, चई साईं, चई न डोला पोइ अॼु ॾियारी। चई साईं कहिड़ो ख़ैर आहे? चई त साईं जे मज़ार रोज़े ते कलंदर साईं ते न बि ॿिए दफ़े ईंदुसि, ढॻीअ में हई ई गाॾी। मूंखे कलंदर साईं चवरायो त पंहिंजे पुट नाले मिठे जी मस्ती ॾिसे थो, हिकु वञे थो त माॻे नथो अचे। वापसि कर गाॾी वञी, अॻ में वञी साईं वटि वठी अचु। पोइ आयो जेॾी महिल रोज़े में त पोइ महिरबानी इहा थियसि जो कलंदर साईं क़ब्र खां ॿाहिरि निकिरी नाले मिठे सां मिलियो। त साईं वटि उन्हीअ वक़्त जो USA जो रिवाल्वर हूंदो हो जेको साल खणंदो हो, एतिरो गाॾीअ में साल खणंदो हो। त कलंदर बादशाह चुस्त नाले मिठा अंदरि मुंहिंजे मज़ार में अचे रोज़े में त इहो पिस्तल खणी नहीं थो कर, ऐं जॾहिं बि अचे त तव्हांजे वेहण जी ओ वकील इहा ॻाल्हियूं नोट कजो।
अल्लाह रब्बुल आलमीन दो फरमा तकल्लुबक फिस्साजिदीन हर एक आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो अल्लाह ताला तो पंहिंजे महबूब खे फरमाए त रहायाई तोखे सजदे कंदड़नि में वतकल्लुबक फिस्साजिदीन ऐं रहायाई तोखे सजदे कंदड़नि में इते साजिदीन मां मुराद मोमिन आहिनि थोरो न ॻाल्हायो मोमिन आहिनि अॼु जेके 24 कलाक फंड जा कुंडा चट 70 सुल्फी जर्सदी चट उहो तो पाण खे मोमिन सदाए इते साजिदीन मां मुराद मोमिन आहिनि पर मोमिन उहे तकवा जा साहिब परहेज़गार पेरनि खां वठी करे मथे ताईं सोन नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर जन में मुंतकिल थियो त उहे मोमिनीन आहिनि हरू भरू ज़ुल्म न कयो कैसा न नमाज़ पढ़नि न रोज़ो रखनि पाण इन्हनि खे मोमिन कोन मञींदासीं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह आलमनि खां मारे पुछंदो त मां जो तव्हां खे इल्मु ॾिनो हो ख़ुशामद तक़रीरा कयूं हवा ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जे इताअत खे छॾियो हवा अखर जेको साम्हूं अचे वेंदो उन्हीअ ते रोशनी ज़रूर विझबी ख़ुदा ॻाल्हाईंदव त पोइ मुख दरिया जो बटबो बता तव्हांजे बि अचे वञे शाबाश हाणे मदीने जे साईं फरमायो त लम यज़लिल्लाहु यनकिलनी मिन असलाब तय्यबह इला अरहाम ताहिरह हसन हुसैन जो नालो थो फरमाए खातून जन्नत जो बाबो थो फरमाए अल्लाह ताला मूंखे हमेशा पाक पुठियुनि ऐं पाक रहमनि में मुंतकिल कंदो आयो जो मुंहिंजा आबाऊ अजदाद ज़नाकारीअ बदकारीअ खां पाक ऐं साफ़ हुया मिलाद शुरू थियो या न अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइश तोखे रहायाई सजदे कंदड़नि में हाणे जेॾी महिल अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पैदा फरमायुसि आॾो विहारियईंसि त अॻ में आशिक़ हुई पाण अल्लाह थियुसि
अल्लाह ताला फरमाए से अंत इसकी व अन्ना इश्कों का तू मुझो इश्को मां तुझो इश्को आया। आज का तर्जुमो कयो तो खेचा कुछ इस निराली शान से नक्शा मोहम्मद का कि नक्काशे अज़ल खुद हो गया शायदा मोहम्मद का। ओ सुम्मा अस्कना नूर मोहम्मद ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सहर आदम फसालत मलाइकतो तकफो खल्फहु सफूफन यनजुरून इला ज़ालिकन नूर। कुरान पढ़ो, हदीस पढ़ो, लड़ाओ पैदल के चले लो, तारीखी किस्म के चले लो, सुनने वाले हथियार बता मजबूत, एक हाथ में कुरान में हाथ में रसूल की हदीस। सजे मुकाबले में तारीख जी का हैसियत है। अल्लाह रब्बुल आलमीन हजरत आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ में नबीअ जो नूर अमानत रखियो। तव्हां असांजो ॾाॾो, तव्हां असांजो बाबो, जंहिंमें इंसान पैदा थिया, बशर पैदा थिया, आदमी पैदा थिया, जेॾी महिल जो जन्नतुल फिरदौस जे बाग़नि में घुमंदो फिरंदो पियो वधे त मलाइक सॻोड़ा सिफ़ूं ॿधियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पोइयों घुमंदा पिया वधनि ऐं सोने दिल पर हबीब जे नूर जो दीदार कंदा पिया वधनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो त मौला हे मुंहिंजी बचल ई नथा छॾनि, जाॾे थो वञा पियो ताॾे कढ लॻा था अचनि, छा ॻाल्हि आहे? रब फरमाए त मां पंहिंजे हबीब जो नूर तोमें मुंतक़िल कयो आहे, पुठीअ में अमानत रखियो थमाए, उन्हीअ जे दीदार जे लाइ मुश्ताक़ आहिनि। सुभान अल्लाह। सदके वञा चवे तो अखियूं तो सुपरी तू अखिन में आई, अखिन में अब्दुल लतीफ चए भाई न भाई, पर अखियूं अॼु ताईं आखिन तुंहिंजे आसरे। हिकिड़े दफ़े नबी साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो, अबू बकर मूंखे ॿुधाए त हिन दुनिया में तोखे कहिड़ी शइ प्यारी आहे? हथ अदब जा वधी करे अबू बकर अर्ज़ कयो, कुर्बान वञा मूंखे हिन दुनिया में हीअ शइ प्यारी आहे त अन्नसुर इला वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूबा मूंखे इहा शइ प्यारी आहे त चेहरो तो रसूल पाक जो हुजे, सुभान अल्लाह, ऐं अखियूं अबू बकर सिद्दीक़ जूं हुजनि, ऐं अन्नसुर मुतलका माना 24 कलाक वेठो तुंहिंजे मुंह मुबारक खे ॾिसां। कुर्बान हिननि जे भाग ते वञे। ठीकु आहे, जेॾी महिल जो अबू बकर सिद्दीक़ इहे अर्ज़ु कयो, फिटाईअ सां ॿ शहर चयसि।
जब जब अख पिया जे अख में इहो आहे उठलन जो कम लागे दिल लतीफ चए चोटीअ सूदो चम जे निकरी वञे दम तब अख पिया जे अख में अख पिया जे अख में जदी पाती अखी उहा अब्दुल लतीफ जाए हुई आशिकन जी अखी बी मिलो जी मख पई माथा पिटे मानिया ले सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकु हवालो गलत निकरे मखे गोली लगायो इन्हें अबू बकर सिद्दीक जला नबी फरमायो इहो साईं फरमायो तमाम इल्म जो शहर आया अली उन्हीअ जो दरवाज़ो वा मगर सॼी हदीस ही आहे नबी फरमायो त मां इल्म जो शहर आया अबू बकर उन्हीअ जो बुनियाद हजरत अमीर उमर उन्हीअ जी हजरत उस्मान गनी उन्हीअ जी छत्ता अली उन्हीअ जो दरवाज़ो नबी साईं फरमायो त मां सल्लल्लाहु फी सदर इल्ला सबतहु फी सदर अबी बकर नबी फरमायो त मुझे रब्बुल आलमीन जेके मुझे अलम नशरह सदर सीने में राज रमज़ूं मारिफतूं हकीकतूं परटियूं नबी साईं को फरमाए त ये सब जो सब मां अबू बकर जे सीने में परटे छडियो सॼी जमात हक़ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब सुभान अल्लाह शाबाश ऐं सच करे पूछो कि ये असल में महबूब बजा जा रहा झलक तो ॿुधाया मां हिकिड़ी ख़ामोश करे वेठो जेॾी महिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ 5 सालनि जो थियो आहे त संदसि बाबो अबू कुहाफ़ा हथ खां वरितुसि अबा अबू बकर हेॾे आ सिधो वठी वियुसि पुत खाने में काॾे बटे न ॻाल्हायो सभु न ॻाल्हायो बटे ॻाल्हायो मूंखे सुनी ॾाढो बेसुरनि खे छॾे ॾियो काॾे वठी वियुसि पुत खाने में जेॾी महिल पुत खाने में वठी वियुसि बाबो चवेसि थो त हा मुलाए आलिहतुक शम्मुल उला फस्जुद लहू अबा ओ अबू बकर जी साईं चई हे असांजा ख़ुदा आहिनि अरे हिननि खे सजदो कर छो त औलाद जी तरबियत हूंदी आहे अबे अम्मा जे हथ में सजदो करे पंहिंजे बाबे खे अर्ज़ु कयई त अबू हे मुंहिंजा ख़ुदा आहिनि चई हा चई त पोइ जे मुंहिंजा ख़ुदा आहिनि त अन जियान फशबनी व अन उलियान जेकॾहिं मुंहिंजा ये ख़ुदा आहिनि त पोइ चवे त मूंखे बुख लॻी आहे मानी ॾेई त मां खावां मुंहिंजो त अलाह उहो बहु युद्ध वला युद्ध पाण न खाईंदो आहे असांखे खाराईंदो आहे ऐं ॿियो मां उघाड़ो आहियां चवे त मूंखे कपिड़ा जॾहिं मां पायां न
सुभान अल्लाह सुन्नी के को हूंदो न हेॾे ख्याल कंदो आहे जवेन त मूंखे मानी जन त मां खावां न मूंखे बुख लॻी आहे जवेन त मूंखे कपिड़ा ॾियनि त मां पायां संदसि बाबो अबू कुहाफ़ा तो चवेसि त अब्बा हे असांजा ख़ुदा मानी न ॾींदा आहिनि कपिड़ा न पाराईंदा आहिनि बसि हिननि खे तूं सजदो कर ईअं सजदो छो कंदो मां बाबे घणो सम्झायो पर पीउ हिक ते पुट ॿीअ ते इज़ालतुल ख़िफ़ा में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी तो लिखे घणई चयई से जे सजदो न कंदुसि हिते इक़बाल हिकिड़ो शेर चयो आहे त दुख नहीं सकता मुसलमान गैर के आके कभी झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी है रवा इस्लाम में बस रब्बे काबा का सुजूद अब ये नगर सजदो करो जन सजदो न कदो मानो गाल निभरे न पई अबू बकर चयो हाणे अबो वा चवण तो वठंदो था त कोन मुंहिंजो कहिड़ो कमु पुतनि सां जो मां पुतनि खे सजदा कयां हाणे कसम तो रब्बुल आलमीन जो जंहिंजे मुल्क में रहो था जंहिंजो खाओ था जंहिंजो पियो था तव्हां खां तो पुछां त ये असल में नबीअ जा यार चइबा या न अहिड़ा शाबाश सुभान अल्लाह अबू बकर पंहिंजे दिल में ख्याल कयो सुभान अल्लाह अरे ॿुधो अबू बकर सिद्दीक़ चयो त का हरकत कयां त काल अॻिते वधे बाबो तो चवे त पुतनि खे सजदो कर मूंखे सजदो करणो कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाब खन जो पत्थर अचे साथ खई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुत के तो चवे कुंत इलाहक हमना नफ्सक अरे वाकई जेकॾहिं आहे पत्थर तो हणाए पंहिंजो बचा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजो बचा करे बि त पोइ मुसीबत खां पंहिंजनि पंहिंजनि खे बचाए सघंदे जे पुट खे नक में लॻो त नक चिबो थी वियुसि अख में लॻुसि त अख निकिरी वियसि पेट में लॻुसि त पत्थर खे लॻो त नेठ थींदो न नुक़सान पत्थर खे लॻो त पेट फाड़े विधाईंसि हिते बाबे खे ख़बर लॻी कन खां वठी करे हिक चपाट ॿी चपाट मारींदो घर में खणी थो वञेसि ॿाहुनि खां वठी करे उमिरि ॿाहुनि खां वठी करे हीअं खट ते फिटो कयईंसि सॾु थो करे पंहिंजे ज़ाल खे त ओ अबू बकर जी माउ
चंची केलिया आई चंचे केड़ो माके पुत्र जने दिनो थी कि तो मां बची दे आस्था हक असा जे पुत्र के लिए सजदा कर उते वरी डाड़ा मारा पियो करे त चवे ने तमा के पानी जन तमा खावा चवे तमा के कपड़ा जन तमा पाया घणाई समझायो मास नंढड़ो हो प्यार दिनो मास पर पिड़ु कडी पी रहियो उते वरी छा क्यों कई असा जे खुदा के सजदा त न कई उल्टो पत्थर खणी करे असा जे हिकड़े खुदा के हणी हुणी जो पेट फाड़े विधो थई तव्हांखे क़ुरान रखो मथे ते त अबू बकर जी मां रोई वेठी सजण पंहिंजा सारिया दिलनि सां ॻोठनि जूं बूंदूं बस न कनि सभी सिक प्रियनि लोक ॾिठे भली जायूं बाबरू सदियूं साल माचर जे मैदान में इंधन था जमलनि भली जायूं बाबरू सदियूं साल माशर जे मैदान में इंधन था जमलनि अमर जिए त मोहम्मद मुस्तफा जी जिए जह रसूल जो सरदार जने दिन हो अमर जिए त हैदर करार जी जिए जह वलियन जो सरदार जने दिन हो अमर जिए त शहीद करबला इमाम हुसैन जी जिए जह शहीदन जो सरदार जने दिन हो साबिरन जो सरदार जने दिन हो फखर जो सरदार जने दिन हो अमर जिए त अब्दुल कादिर जीलानी जी जिए जह वलियन जो सरदार जने दिन हो भली जायूं माबरू सदियूं साल माशर जे मैदान में इन्हनि ना जमलनि बाक़ी असां मुलनि जे माबरुनि मवादनि जे माबरुनि अजाई पंहिंजा मथा मथा जिन मवादी पुट जड़े वेही रहियूं विञण वारा मुला पुट जड़े वेही रहियूं भली जायूं माबरू सदियूं साल माशर जे मैदान में इन्हनि ना जमलनि बाक़ी ॿियनि बेचारनि मौजा का अजाई कया नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, सरकार की आमद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दस्तगीर बादशाह पीर जे सदके में घटाइयन जो हिकिड़ो शहर थो ॿुधायां शहर शाह जे रिसाले में लिखियल आहिनि सुन धनासिरीअ में 25 शहर यादि कया अथनि उन्हनि मां हिकिड़ो थो ॿुधायां ठहियो तव्हां नथा ॿुधनि इस्मा जे बाबे जा मुरीद बेटा इहो फरमा त पलव तुंहिंजो पीर लॻो सो लतीफ़ जय लॻा सो लॻा मसीह दिलऊं दस्तगीर तूं बगदादी बगदाद में असां सिंध फकीर जो ओसियर अमीर से खमत की रहमी काटी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
ये केड़ो माके पुट जने ॾिनो थी जेको असांजे खुदा खे सजदो त न कयो पर रहंदो हिकिड़े पत्थर हणी असांजे खुदा जो पेट फाड़ियो अथई त हिते अबू बकर जी अमल तो अबू बकर जा पीर चई वजे काल मां बि घणो निकिरी गाई बला जो निकिरी पई आहे त चई त कंहिं ॾिहाड़े इहो ख़ुशि नसीब बचिड़ो मुंहिंजे पेट में सजियो हो त नव महीना लॻो लाग मुंहिंजे कन में कुदरती आवाज़ ईंदो हो त या अमत अल्लाह बितहक़ीक़ अबू शरीफ البلد العتيق اسمه في السماء صديق والمحمد صاحب ورفيق سبحان اللہ سبحان اللہ او حق عیسیٰ جواری بانی رحمت اللہ بالتحقیق او حق عیسیٰ جواری بانی ابو شریف البلد العتیق تو کہ مبارک ہوجے یہ آزاد پتر جی اسمه في السماء صديق جو آسمان دے نالو صدیقا والمحمد صاحب ورفیق زمین دے مجھے محمد عربی جو ساتھیا رفیقا دوستا صاحب مزارا صاحب خارا अज एडन जानन के भी पूरो चयो तो वजे बाकी सचो अलाए केर आ सुभान अल्लाह जे कदे नबी जे फैज़ के न मनीदा ऐं नबी जो फैज़ साबित न थियो तो दुनिया में कहीं पीर जो भी फैज़ साबित न बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह के साथ के अल्लाह ताला को जिन जनन के लाए सिराए मोकिलियो बस सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुम अजब इस मशरिक इस मगरिब इस जुनूब इस शिमाल इस ज़मीन इस आसमान इस कायनात के सर्रे सर्रे जो जेको रसूल हुजे इंसानन जो रसूल जिन्नन जो रसूल हजरन शजरन जो रसूल दरिया समुंदरन जो रसूल वणन जो रसूल जबलन जो रसूल आसमानन जो रसूल ज़मीनन जो रसूल मलाइकन जो रसूल हूर जो रसूल सलमानन जो रसूल अर्श जो रसूल कुर्सी जो रसूल सिदरतुल मुंतहा जो रसूल जिब्रील जो रसूल 1,24,000 नबियन जो रसूल पर खुद खुदा जो भी रसूल इतने को नबी जो गुलाम को फकीर को थे लखे मुरीद बणजी विया जेके चोर हा से मोर बणजी विया जेके बेनमाज़ी हा से नमाज़ी बणजी विया लखन जे तादाद में पीर संग रोज़े घर जी जमात ॾिसो असांजे सरदार मशहूर वारे जो फैज़ ॾिसो जेके ताज ॾिसो सुञाणे वठोस कंपट वारनि पीरनि जो फैज़ ॾिसो रामपुर जे अहमद शाह बादशाह जा फैज़ ॾिसो सचल सरमस्त जा मोहम्मद इस्माइल प्याले बारे जा फैज़ ॾिसो मखदूम बिलाल शहीद कलंदर पिटाईअ जा फैज़ ॾिसो अब्दुल्ला शाह जा फैज़ ॾिसो जन जा लखे मुरीद आहिनि बाक़ी नबी साईं रुगो आयो 3 ॼणा मुस्लमान दस्ती ॻाल्हि हली वई लागे
अदब जा मदद सां खुदा जे वास्ते तो ॻाल्हाया रसूलुल्लाह जे खुशनूदीअ जे वास्ते तो ॻाल्हाया सॼी इजमाए उम्मत जो फैसलो आहे त नबीअ जो रोज़ो जन्नत खां बि अफ़ज़ल आहे अरे नबी जो रोज़ो जन्नत खां भी अफज़ल आहे कई जन्नत नबी जे रोज़े ते कुर्बान हो जिते जिस्म मुबारक सोहे रसूल जो लॻल तव्हां जो तो पुछा त जन्नत में मुसलमान वेंदो या काफ़िर जन्नत में मोमिन वेंदो या मुनाफिक वो इन्हीअ खां वधीक ॿियो सबूत कहिड़ो तूं मरे मां मरा क़यामत में उथऊं मीज़ान ते सभिनी मुननि खे वठी हलनि अमल तोड़नि तोखे जन्नत ॾे के दोज़ख ॾे मगर बाबा अबू बकर उमर तव्हां जे शान ते कुर्बान वञा जो अखियूं ॿुधी था वञनि सिधो रसूलुल्लाह जे रोज़े जन्नत में मोमिन वेंदो काफ़िर न वेंदो मुनाफ़िक़ न वेंदो मोमिन वेंदो इहो मोमिननि जो सबूत आहे जेके अॼु बि 1400 साल गुज़री विया आहिनि नबीअ जे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे दीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह खुश रखंदो मां टे कुरान शरीफ़ जो आयतूं तव्हांखे असहाबनि जे बारे में थो ॿुधायां पर उहे आहिनि बि टिन अखर में पर इहो तव्हां वाइदो कयो त असां यादि करे छॾींदासीं अल्लाह ताला नबी पाक जे तमाम सहाबा इकराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जे लाइ रब कुरान में फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु अल्लाह तो फरमाए त इहे मूंखां राज़ी आहिनि मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां हर ॻाल्हि मक्के में फिक्र वारे ॾे खणी वञो जे चवनि त वाकई इहा आयत रसूल जे असहाबनि जे लाइ नाज़िल थियल आहे इहे अलाह ॾांहुं राज़ी आहिनि अलाह इन्हनि ॾांहुं राज़ी आहे त पोइ बाक़ी फटा फाड़ी छा आहिनि ही ॿुधंदो न अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमाए कुरान में वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम मुझे महबूब जे असहाबनि में इख्तिलाफ थिया उन्हनि खां इज्तिहादी ग़लतियूं थी वयूं पर अल्लाह साईं कुरान में फरमाए छॾियो वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम मां रब्बुल आलमीन इन्हनि खे माफ़ करे छॾियो जॾहिं अल्लाह कुरान में माफ़ कयो तूं जहिड़ो जहिड़ो तूं करे जो तोखे लाइक़ु आहे इहो ई सबबु हो जो सफ़ीन वारी जंग में जमल वारी जंग में ॿिन्ही पासनि नबीअ जा असहाब क़त्ल थिया मौला अलीअ जे तरफ़ खां बि मुआविया जे तरफ़ खां बि जमल वारी लड़ाईअ में बि ईअं ई थियो त ॿिन्ही लड़ाइनि खां बाद में फालक थी पाण ऐलान
थी भैया हक़ते मां मौला अली आया तव्हां को इज्तिहादी गलती थी भैया पर इज्तिहादी गलती मुज्तहिदन खे माफ़ हूंदी आहे अली अजीब ही ऐलान कयो त जेके तव्हां जे लश्कर में माण्हू क़तल थिया अली जे तरफ़ ॾांहुं जेके क़तल थिया इहे सभु शहीद आहिनि ऐं जन्नती आहिनि ऐं गलती तव्हां खां थी वई पर वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम क़ुरान में ख़ुदा नबी जे असहाबनि खे माफ़ कयो मां अली बि तव्हां खे माफ़ कयो मां कसम इंसाख से तो जवाब न तुम हमको सताते न हम आहो फखर करते न तुम हमको सताते न हम आहो फखर करते न ये रुसवाइयां होती न ये बदनामियां होती जॾहिं तव्हां असांजे आकाउनि खे रहबरनि खे असांजे अकाबरनि खे तव्हां जेॾी महिल तनक़ीद जो निशानो था बणायो ऐं उन्हनि जे शान ते अटैक था कयो त पोइ असांखे बि पंहिंजे जमायत खे बेदार करिणो आहे उन्हनि खे ॿुधाइणो आहे त बाबा हक़ीक़त हीअ अथव वधीक छॾाए त पंहिंजा पेर आखिरी आयत ॿुधो अल्लाह साईं तो नबी पाक जा साहबन जे लाइ क़ुरान में फरमाए तवक्कुलम वअदल्लाहुल हुस्ना मां ॿिए दफ़े जॾहिं बि जगार में आयुमि पुछंदो साहब जही भी रही आयत मूंखे यादि करे ॿुधायूं 30 रुपया ॾींदोसांस वॾी ॻाल्हि थी वई साईं सुभान अल्लाह अल्लाह साईं तो फरमाते तो कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना बेशक अल्लाह की ज़ात बाबरकात नबी पाक जे तमाम सहाबाए किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन सां जन्नत जो वाइदो करे छॾियो इन आयत जे हेठों अहद शियत हज़रात जा मौत पर मज़बूत तफ़सीर आहिनि हिकिड़ो तफ़सीर मजमउल बयान अल्लामा तिब्रिसी जो लिखियल आहे ॿियो मिनहज सादिकीन मुल्ला फतहुल्लाह काशानी जो लिखियल आहे उन्हनि ॿिन्ही तफ़सीरनि वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना जे हेठों लिखियो आहे त अयल जन्नत व सवाब फीहा बेशक अल्लाह जी ज़ात हुजूर जे सभिनी असहाबनि सां जन्नत जो वाइदो करे चुको आहे टे आयतूं ॿुधायूं तमामु जे ख़ैरत हूंदव त टई आयतूं यादि करे छॾियो जेको को कथे को मिली झुली वञी त को थोरो अर्ज़ु कंदेसि त तुंहिंजो हिते मदीने शरीफ़ में नालो लिखी ॾिजे बाक़ी ये किना गाना यादि रखते छो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला के दरबार में हकीकत समाए तो कयो तो बनल आखिरत खैर लक मिनल हुदा ऐ महबूब तवा जे अचण वारी हर घड़ी तवा जे कोई घड़ी को वधीक बहतर अफजल आला होगी सब साल जो कोई हुजे 80 साल जो हुजे 70 साल जो तो मामली आया तो अगे वक्त में मिलाद सब दीदा इन वक्त में लख मिलाद प्या
तोड़ो तोड़ अरे हिन मौलाना जुलूस कजो कराची को वही इस्लामाबाद लख मुलाकात था हासिल टको भी न थियो पर जे मदीने वाले पीर जे खुशी में यो जुलूस कढण हाथ जन्नत जा मालिक सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे आदम अलैहिस्सलाम रब के अर्ज़ जो न मालिक यो पुठिया में मुझे नूर कढ मुझे पेशानी पेशानी में नूर हबीब जो मुंतकिल थियो मलाइक फिर ही वरी आगे अचे मालिक हरे हे अलग को लगा जग आदो भमदा दावत करे भला हिकड़ी तो मेहरबानी करे नूर हुजे मुझे पुठिया में मुझे पेशानी में ॾिसण ॿिया ठरनि ॿिया मां न ॾिसां जंहिंजे कारण अलाह ताला वही कयसि त हिननि आङूठनि में नज़र कया नज़र जो कई त हिंदो बि नूर जी लाट निकिरे देर न कई अखिन ते रखे हाणे खैरुल वलद मन युही रसूमुल अब्द फल जब हलालिय पुत्र जो कमा त जेको पाजो बाबो भलियूं ॻाल्हियूं करे त भले पुट खे हक़ा त उन्हनि भलनि रस्मुनि खे ज़िंदा रखे असांजे बाबे आदम अलैहिस्सलाम नबी जे नूर जी तासीम कई को चोरी त कोन कई है सुबता साल खुदा है साईं आदम ॾिठो हो असांखे ॾिसण में अचे त असां घुमूं अखियूं में मोर हे नबीअ जे नूर खे ॾिसण ये अखियूं ॾिसण में कलंदर बटाई सरवर रूह जो ॾिसण असां मुला तूं असांजो कहिड़ो हाल आहे केॾा वेही हिक ॿिए जा पिता पथरा कयूं अञा बि जेकॾहिं सन हुजे न त असां उखड़ी वञूं अलाए काथे पर मिड़े कुझु न कुझु ॾाढो साबो मुलनि मवालनि में कयूं त बीठा आहिनि हाय हाय पोइ हिकिड़े ॾियारे वेठो आहे थियो जन्नत में बाबो आदम अलैहिस्सलाम एतो जन मलाइकनि जी ॿोली सम्झो ई कोन था जिन्स ठहंदी आहे जिन्स सां हाणे मूंखे बि त को जिन्स जो माण्हू ॾे त उन सां वेही विरूह विंदुर कया ऐं इंसान वरतला उन समा याने विरूह विंदुर अल्लाह ताला बाबे आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल कई हाणे हेॾे ॾिसजो बाने जन्नत में सुम्हियो पियो आहे जन्नत में सुम्हियो पियो आहे हवा के पैदा कयो औरत बार जड़ी दिया मर्द तो कोन छोरा बिहारे कंद बस था पर देन कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह
असा मोहम्मद जी कौम को लूट लूट बनाया। उसे मन में उस्ताद अब्दुल हलीम जो बिजल सुखानवान कलंदर हो तो कोह दो न तन मेहरबानी बुधो बुधो भला ही गाल पूरी करे तो या हारे कसम न पड़ी सके सभा उस्ताद छा कयो इदा इंतजाम ऐसा बड़े कदरा पर रात की आ गई ये अच्छा का आवाज को बोले था तो सुबह है सुभान अल्लाह शाबाश अल्लाह के कुरान में बताया खुदा का मतलब ये देर न होगी मां बाप कबूल जड़ी मल जो हजरत आदम अलैहिस्सलाम बिठो हाणे हेने मारे ने सुना हाणे जेका नबीयन जी अमल थियण वारी हूंदी केॾो तो हुस्न जमाल अल्लाह जे तरफ़ खां सींगारियल पहरियल सहरियल हजरत आदम अलैहिस्सलाम असांजे बाबे साईं जो ॾिठो त मद्दा यदहू इलैहा हथ निगाह कयई भाकुड़ो पायास मिठड़ी वठास नालो पुछास रूह में कयास त जन्नत जे दरवाजे ते मलाइक बीठा हा उन्हनि उतो आवाज ॾिनुसि त महया आदम हथनि खे झल रोक बाजे बन के सुभान अल्लाह अल्लाह से जब पैदा कयो लाख वला कुछ मुखालफत कई वरी जे मां बाप खे अर्ज करे पंहिंजे जिन्स जो माण्हू वरितो वा गुरू बिंदर जे लाइ अञा हथ निकाह के हथ नहीं दे हक जय तो साईं असां तुझे भलाई में आयो इन्हीं जे करे ता तोखे चऊंगा हथ रोके हत्ता तो अती महलहा हक में महर दे को पंहिंजे घर वारीअ खे इस्तेमाल करे महर दे छो त इहो हूंदो आहे औरत जे शर्मगाह जो हिस्सो महर दे को इस्तेमाल कर जे भला वीहो ॿ मिंट रब सां ॻाल्हाया अला साईं कहिड़ो महर ॾियां हिते मां वटि का सकल तोलनि जी दूरी पई आहे जो मां ॾियांसि बूडोवा जो मां ॾियांसि कंगड़ चूड़ियूं हिन जो मां ॾियांसि मेहूं हिन नाचियूं वठण जो मां उहे मान में ॾियांसि इहे वेठा जो पाण वधीक तुंहिंजी मर्ज़ी अल्लाह ताला को आदम के फरमाए त तुझे महल जी वास्ते नाचियूं न कमूं न मेहूं न सोन न चांदी न ज़र न सल्ल अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 20 सलातन तू मुझे दिल पर हबीब तेरे को 20 दफा सलात पढ़ो इहो तुझो महर वा हवा तुझी साल है ए महला सुभान अल्लाह ए बाबा बुला ए मोटो सुभान अल्लाह अरे हे बाबा गुलाम अब्बास ने मोकिलिया थो पर जॾहिं हे हुजे झगाला में मोकिलींदो मास पोइ वठंदो पर जे उस्ताद गुलाम अब्बास न हूंदो
तो केर तोहफा मोकली तुसे अब आहे ही को नहीं त रब्बुल आलमीन जो आदम अलैहिस्सलाम का दुरूदन जा तोहफा पाजे नबी महबूब दे पे जबराया आई यारा तो जे रोज जो पटण वारो हुयो जाते दुरूदन जा तोहफा सुभान अल्लाह ये जमर अचन रुको बहानो हो न त पाण था फरमान पैदा कुंत नबी जम आदम बैन माए फतीन हजरत आदम अलैहिस्सलाम सारे जग जो अतो अजा मिट्टी पानी में पयल हो अजा कहीं तैयार ही न थियो हो त असा अके ही नबी हुया सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे चमड़े का जो गुजर कबूल फरमाए अरे भलोड़ नाथ खान खबर पारे जोड़ जो खास के भी साहिब सो मेहरबानी